अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पंजाब असेंबलीअ में स्पीकर जे इंतिख़ाब लाइ वोटिंग जो अमल जारी। तहरीक इंसाफ़ ऐं काफ़ लीग जे उम्मीदवार सब्तैन ख़ान, नून लीग ऐं इत्तेहादियुनि जे उम्मीदवार सैफुल मलूक खोखर जे विच में मुक़ाबिलो आहे। बरतानी अख़बार PTI खे मिलण वारी ममनू गैर मुल्की फंडिंग जी वधीक तफ़सील साम्हूं आंदी। फाइनेंशियल टाइम्स में पंहिंजी रिपोर्ट में इंकशाफ़ कयो आहे त आरिफ नक़वी वोटनि क्रिकेट ज़रिए T20 मैचिस कराए नामालूम मक़सदनि लाइ फंड कठा कया ऐं उन्हनि खे PTI ॾे मुंतक़िल कयो। मुख़्तलिफ़ ज़रियनि मां हासिल थींदड़ रक़म बि PTI खे मुंतक़िल कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मोतबर आलमी इदारे जी तहक़ीक़ाती रिपोर्ट इमरान नियाज़ीअ जे ख़िलाफ़ संगीन फ़र्द जुर्म आहे। रिपोर्ट में PTI फॉरन फंडिंग गैर क़ानूनी गहरी रक़म जा हक़ाइक़ बेनक़ाब थी विया। रिपोर्ट में हक़ाइक़ ॿुधाए रहिया आहिनि त इमरान नियाज़ी कूड़ ऐं मुनाफ़िक़त जो पेकर आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।